बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार। तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तहांजी खिदमत में। दोस्तों अॼु यूनिट 3 पढ़ंदासीं दर्जे चौथे मां, जंहिंजो उनवान आहे चिल्ड्रन ऑफ पाकिस्तान। तहां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक जी तरफ़। यूनिट 3 चिल्ड्रन ऑफ पाकिस्तान, पाकिस्तानी ॿार। 3.1 ओरल कम्युनिकेशन, ज़बानी गुफ्तगू। डायलॉग विनिंग अ प्राइज़, गुफ्तगू हिक इनाम खटण। हकीम हेलो अहमद, आई एम वेरी हैप्पी टुडे। हकीम हेलो अहमद, मां अॼु तमामु ख़ुशि आहियां। अहमद टेल मी वाई, अहमद मूंखे ॿुधाए छो। हकीम आई वॉन इन एसे कॉम्पिटिशन, आई एम गोइंग टू गेट अ न्यू बाइसाइकिल एज़ द फर्स्ट प्राइज़। हकीम मूं मज़मून नवेसीअ जो मुक़ाबिलो खटियो, मूंखे पहिरें इनाम तौरु नई साइकिल मिली रही आहे। अहमद दैट्स ग्रेट, वेन विल यू गेट यूअर बाइसाइकिल। अहमद ज़बरदस्त, तोखे साइकिल कॾहिं मिलंदी। हकीम इन अबाउट अ वीक। हकीम अटकल हिकु हफ़्ते में। अहमद विल यू गिव मी अ राइड ऑन इट। अहमद छा तूं मूंखे उन्हीअ ते चढ़णु ॾींदे। हकीम श्योर आई विल नॉट एंजॉय इट इफ़ आई डोंट शेयर माई गिफ्ट विथ यू। हकीम हा बिल्कुलु ॾींदुसि, मूंखे मज़ो न ईंदो जे मां पंहिंजो तोहफ़ो तव्हां सां शेयर न कंदुसि।